डॉक्टर तनवीर अब्बासी जूं अदबी ख़िदमतूं। डॉक्टर तनवीर अब्बासी जंहिंजो असुल नालो नूर नबी अब्बासी आहे, पाण ख़ैरपुर ज़िले में 1934 ईस्वी में ॼावा हुआ। लतीफ़ियात जे हवाले सां शाह जी शाइरी जो किताबु आहे तनवीर अब्बासी जो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मज़मूननि ऐं साइंसी दलीलनि जे लिहाज़ खां हिकु बहितरीनु किताबु तस्लीम कयो वञे थो। तहक़ीक़ जे लिहाज़ खां फ़क़ीर नानक यूसुफ़ जो कलाम पाण सहेड़ियो 1982 में ऐं ख़ैर मोहम्मद हीसबाणी जो कलाम 1982 में सहेड़ियो। सचल सरमथ जे नाले ते बि पिणु हिकु किताबु आहे, जंहिंमें पाण सचल चेयर ते जॾहिं मुबनी हुआ त उन दौर में इहो किताबु पाण लिखियऊं। ऐं तर्जुमे जे लिहाज़ खां तनवीर अब्बासी हिकु वियतनामी नावल जे मारिया न मौत जे नाले सां तर्जुमो कयो हो। सफ़रनामनि में बि तनवीर अब्बासी पाण निभायो आहे, जंहिंमें ॾोरे ॾोरे ॾेव ऐं मूंखे अॻिते वञिणो आहे ॿ सफ़रनामा लिखिया। तनवीर अब्बासी बज़ाहिर शाइरी जे लिहाज़ खां मक़बूल शाइर आहे, जंहिंमें रगूं थियो रबाब जंहिंजो पहिरियों मजमो 1958 में छपियो। उन खां पोइ शेर ऐं सिज तिरी हेठियां हीअ धरती, इन्हनि चइनी मजमूअनि खे अॻिते हली हिकु ई किताब में तनवीर चए जे नाले सां छपिरायो। उन खां अलावा कुझु ॿिया किताब जंहिंमें 12 बोल आहिनि ऐं तिरवरा जेको ख़ाकनि यादगिरियुनि सफ़रनामनि ते आहे, ऐं मुअतनी मशल जेको पिणु ख़ाकनि ते मुश्तमिल आहे। हे तनवीर अब्बासी जूं मुख़्तसर माना लिहाज़ खां अदबी ख़िदमतूं आहिनि, जेके पाण खे इंटरव्यू जे दौरान कमु अची सघनि थियूं।